अहम ख़बर है। मुस्लिम लीग काफ जो सरबराह चौधरी शुजात हुसैन सियासी गर्मीपद घटाने लाइ मुतहरक थी वियो आहे। चौधरी शुजात जूं इस्लामाबाद में सियासी जमातुनि जे सरबराहनि, पार्लियामानी मेंबरनि ऐं हुकूमती शख़्सियतुनि सां मुलाक़ातूं थियूं आहिनि। मुलाक़ात दौरान मुल्की सूरतहाल ते तफ़सीली ख़्यालनि जी ॾेवड़ थी आहे। चौधरी शुजात जो चवणु आहे त सियासतदान ज़ाती मुफ़ाद ऐं तअसुब ख़त्म करे क़ौमी मफ़ादनि खे तरजीह ॾियनि। क़ौमी अॻवाननि खे सियासी ऐं मुआशी इस्तेहकाम लाइ अॻिते अचिणो पवंदो। अहम ख़बर है। मुस्लिम लीग काफ जो सरबराह चौधरी शुजात हुसैन सियासी गर्मीपद घटाने लाइ मुतहरक थी वियो आहे। चौधरी शुजात जूं इस्लामाबाद में सियासी जमातुनि जे सरबराहनि, पार्लियामानी मेंबरनि ऐं हुकूमती शख़्सियतुनि सां मुलाक़ातूं थियूं आहिनि। मुलाक़ात दौरान मुल्की सियासी सूरतहाल ते तफ़सीली ख़्यालनि जी ॾेवट बि थी आहे। चौधरी शुजात जो चवणु आहे त सियासतदान ज़ाती मुफ़ादनि ऐं तअसुब खे ख़त्म करे क़ौमी मुफ़ादनि खे तरजीह ॾियनि। क़ौमी अॻवाननि खे सियासी ऐं मुआशी इस्तेहकाम लाइ अॻिते अचिणो पवंदो। अहम ख़बर है। मुस्लिम लीग काफ जो सरबराह चौधरी शुजात हुसैन सियासी गर्मीपद घटाइण लाइ मुतहरक थी वियो आहे। चौधरी शुजात जूं इस्लामाबाद में सियासी जमातुनि जे सरबराहनि, पार्लियामानी मेंबरनि ऐं हुकूमती शख़्सियतुनि सां मुलाक़ातूं थियूं आहिनि। मुलाक़ातुनि दौरान मुल्की सियासी सूरतहाल ते तफ़सीली ख़्यालनि जी ॾेवड़ थी आहे। चौधरी शुजात जो चवणु आहे त सियासतदान ज़ाती मुफ़ाद ऐं तअसुब खे ख़त्म करे क़ौमी मफ़ादनि खे तरजीह ॾियनि। क़ौमी अॻवाननि खे सियासी ऐं मुआशी इस्तेहकाम लाइ अॻिते अचिणो पवंदो।